नाज़िन खे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे सकाफ़त खाते पारां शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी सचलगोट में लोक गीत लाॾा प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उन मौके ते प्रोग्राम में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर आमिर सुपरो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। हुकूमत सिंध सकाफ़त खाते पारां सचलगोट बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी में लोक गीत लाॾा प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें सभ खां वधीक शिरकत हितां जे फैमिलीज़ जी आहे। अचो त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उन्हनि जा छा वीचार आहिनि। कल्चर डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जंहिंजो सरबान सैयद सरदार अली शाह आहे, उन जी हमेशह इहा कोशिशि रही आहे त जेके असांजा सकाफ़ती जेके गायकियूं आहिनि या हुनर आहिनि उन्हनि खे हथी वठराइजे। सकाफ़त खाते इन क़िस्म जा प्रोग्राम हिते कराची में शुरू कया आहिनि, जेको इंतिहाई हिकिड़ो क़ाबिल तहसीन अमल आहे ऐं असांजो कल्चर, असांजी जेको आहे सकाफ़त आहे सॼी दुनिया में रुशनास पई थिए। सचलगोट जे माण्हुनि लाइ हिकिड़ी अवेयरनेस आहे, हिकिड़ी एंटरटेनमेंट आहे ऐं हिन खां असांजी सकाफ़त खे असां अञा उजागर करणु था चाहियूं। असांजो हूअं ई हर कलाम जेको आहे सो असांजी सकाफ़त मां निकितल आहे, लोक फनकारनि मां, लोक गीतनि मां निकितल आहे। सो इहो त आहे कोन जो असांजो विसरियल हुजे, इहो वरसो असांजो हमेशह खां हर कलाम सां गॾु हलंदो थो अचे। सो इहो त ज़िंदा ई पाईंदा आहे। कल्चर खे असां विसारे छॾियो, उन कल्चर खे यादि करण लाइ ख़ासि तौर ते असां जेके शादियुनि में लोकगीत चवंदा हुआसीं, अॼु असां जेको त शहरनि में अचनि लोकगीतनि खे विसारे छॾियो आहे। तंहिंजे करे असां कोशिशि इहा कई आहे त असांजो लोकगीत जेको आहे सो माण्हुनि में जेको आहे सो वरी वरजाइजे। लाॾा ऐं गीत जेके अॼु हिते खणी आया आहिनि, तमामु हिकिड़ो सुठो एडवेंचर आहे ऐं तमामु हिकिड़ो सुठो माहौल आहे, जिते जेको आहे माण्हुनि खे एंटरटेनमेंट बि ॾिनी थी वञे ऐं प्लस जेको आहे मालूमात बि ॾिनी थी वञे। वॾी ॻाल्हि आहे इहा। असांजे जेका वीचारा ॻोठ जा हिननि जा जेका बि सिंगर आहिनि या लोक ॻाइण वारा आहिनि, उन्हनि वीचारनि खे महदूद वसीला हूंदा आहिनि ऐं उन में बि उहो पूरी महफ़िल खे जेको आहे रंगे छॾींदा आहिनि। अॼु बि उहो हिते अची उन्हनि महफ़िल रंगे छॾियो आहे। सेरा आहिनि, इहा असांजी सकाफ़त जो हिसो आहे ऐं ज़िंदा इंसानु उहो ई आहे जेको पंहिंजी सकाफ़त खे हमेशह यादि थो रखे ऐं उनखे नथो विसारे। असांजी ईंदड़ जनरेशन लाइ हिकु सुठी एग्ज़ाम्पल आहे त जेके असांजा सिंधी सेरा आहिनि उहो बि सकाफ़त जो हिसो आहे। हे अहिड़ा सकाफ़त वारा ॾिहाड़ा लाज़मी मल्हाइणु घुरिजनि। असांखे ॾाढो मज़ो अचे थो ऐं हर महीने इहे ॾींहं मल्हाइणु घुरिजनि, ॾाढो मज़ो आहे। ॿार अॼुकल्ह शादियुनि में बि जेके डेकन ते इन्हनि ते शादियूं मल्हाई वेंदियूं, उन्हनि खे ख़बर ई कान्हे त सेरा लाॾा बि हूंदा। हाणे हिननि जे ज़रिए ॿारनि में बि रुझान बि थींदो ऐं असांजी जेका लिकियल या गुम थियल सकाफ़त आहे इन सां वरी वराए खां ज़िंदा थींदी। मुंहिंजो छलड़ो पाणीअ में, भेण मुंहिंजो छलड़ो पाणीअ में किरी पियो खूह मेड़ी, खूह जे नार मेड़ी, नार जे निसर मेड़ी, लुटने मां थी वरियो ईंदासीं शादीअ में ईंदासीं, गाए वजाए झुमरियूं पाए, गाए वजाए झुमरियूं पाए, शादी में शामिल थींदासीं। ओ वनी ईंदो वठण अॼु ढोलणो, आणे मेहंदी हथनि खेलाया, आणे सुरही सेज विछाया। तमामु वॾे तादाद में औरतुनि जी शिरकत आहे ऐं माण्हू बिल्कुलु इंजॉय कनि पिया ऐं सकाफ़त खाते खां डिमांड कनि पिया त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। कैमरामैन जावेद सां गॾु आमिर सुपरो, आवाज़ न्यूज़, गुलशन इकबाल।